कोडी जी का खबर शामिल कयूं पिया। राजा खान गोपांग जी रिपोर्ट मुताबिक चूंडको नारो जे रहवासण पीरसन औरत मिसमात नज़ीरा उर्फ नजमा ऐं ॿियनि एहतिजाज कंदे इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त वॾेरो ख़ादम हुसैन आरादीन ऐं उन जो पुटु इरशाद अली आरादीन बिला जवाज़ कुझु साल पहिरें मुंहिंजे घर में ज़बरदस्ती दाख़िल थी मुंहिंजे घर खे ॾींहुं ॾिठ जो बाहि ॾेई साड़े छॾियो हो, जंहिंमें मुंहिंजे घर जो समूरो सामान सड़ी रख थी वियो, जंहिंजो केस ATC कोर्ट में हलंदड़ आहे, जेको हाणे साॻियो ई केस सीशन कोर्ट में हली रहियो आहे। गुज़िरियल हफ़्ते मां सीशन कोर्ट ॿाहिरां बीठी हुयसि त अचानक मुंहिंजे मथां हमलो कयो वियो। हमलो कंदड़ वॾेरो ख़ादम हुसैन आरादीन जे पुटु इरशाद अली आरादीन, सलेमान पंजाबी, गामण पंजाबी, गुलाम मोहम्मद सूमरो, माशूक अली सूमरो समेत मूंखे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो वियो। बर वक़्तु पुलिस ऐं कुझु माण्हू ॿिया पहुची विया जिन मुंहिंजी जान बचाए वरिती। हमलो कंदड़ पंज जवाबदार आसानी सां फ़रार थी विया। पुलिस तमाशो ॾिसंदी रही। इरशाद अली आरादीन असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे, हर रोज़ घरनि में घिरी सख़्तु तशदुद जो निशानो बणाए रहियो आहे, मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे त हर रोज़ कंहिं न कंहिं बहाने सां मूंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां धमकाइनि था त तूं जेको असांजे मथां केस दाख़िल करायो आहे उन तां हथु खण, न त ॿी सूरत में तोखे क़तूल करे छॾींदासीं। अहिड़ी इतला मां मुसलसल सोरा पुलिस खे बि ॾिनी आहे, पर सोरा पुलिस बाअसर वॾेरो खां ॻरी रिश्वत वठी विंगारू बणियल आहे। मुंहिंजी दाह ॿुधण लाइ तयार ई नाहे। इंसाफ खपे, असांखे इंसाफ खपे। असांजो ज़ुल्म हटायो, नाले ताल के माण्हू असांखे इंसाफ खपे। नाले अल्लाह जे हर कामोरे इंसाफ खपे, असांखे इंसाफ खपे। असांखे इंसाफ खपे, असांखे ज़ुल्म नारे ताल के में चूंडके शहर में असांखे इंसाफ खपे। असांखे आज़ाद कयो, असां माण्हुनि जे हेठों ज़ुल्मनि जे हेठों ख़ादिम आरादीअ जो पुटु असांखे ज़ुल्मनि में रखियो वेठो आहे। 10 साल आहे, असां 10 सालनि में मसइलो मुंहिंजो इहो आहे त मां ज़ात जी मीर पर नालो मुंहिंजो माई नज़ीर आहे उर्फ नजमा कलाम। मसइलो इहो आहे त 10 साल ख़ादिम आरादीअ जे पुटु असांजे लाइ बाहि ॿारे ॾिनी, बेगुनाह बेख़ता। वो दादागीर आहिनि, वो गुंडा था सॾाइनि, वो पंहिंजे पाण खे दहशतगर्द था सॾाइनि। 188 गैस कंपनीअ जी उहो मंथरी खाईंदा आहिनि, उन्हनि खे पैसो आहे, उहो ॾाढा आहिनि, मां ग़रीब आहियां। मसइलो इहो आहे त मुंहिंजा घर साड़ियनि 2014 में 2 महीने में घर साड़ियनि, अलम पाक शहीद कयनि, मुंहिंजा दाज दामण खणी विया, न्याणियुनि कुंवारनि जा मूं ईअं ॿ जोड़ा ॾेई परणायूं, उहो दुनिया खे ख़बर आहे। पोइ मुंहिंजा केस लॻी वियनि ATC कोर्ट जा। ATC कोर्ट में 8 साल खनि हलियो आहे केस ATC कोर्ट खैरपुरारीअ में, साल खनि सखरवारीअ में। सखरवारे जनाबे आला मुंहिंजो केस लाहे शीशन कोर्ट जनाबे आला बि वटांदो आहे। हाणे मूंखे केस हिनखे 3 साल खनि थी ॾाढा। हाणे इहा हिन महीने जे 10 तारीख़ या 7 तारीख़ बाक़ी 10 महीने जी हाज़ुरी, मां हाज़ुरीअ ते वई आहियां। मूंखे हर रोज़ धमकियूं ॾींदा आहिनि, हर रोज़ माण्हू मोकिलींदा आहिनि त मारींदासीं, केस तो हथु खण, तोखे चकना चूर कंदासीं, तुंहिंजा बच्चा गुम कंदासीं, हिकु पुटु मारींदासीं, तोखे मारींदासीं, केस तो हथु खण। हाणे मां केस तो हथु नथी खणणु चाहियां त मुंहिंजी उमेदु आहे कोर्ट सगोरीअ में जनाबे आला जजनि में, SP साहब में, वज़ीर आला वज़ीर आज़म में मुंहिंजी उमेदु आहे। सुप्रीम कोर्ट में हथ खणी हथ ॿधी मां अर्ज़ु थी कयां त मुंहिंजो हक़ थियो वञे ऐं मूंखे इंसाफ़ मिले। न मूंखे ॿार था छॾनि, न मूंखे सॼो ॾींहुं नज़र बंदि में रखी वेठा। अॼु खां मारियो 7 तारीख़ हाज़ुरी मथो दाए साहब वटो हाज़ुरी खाई जनाबे आला जज वटो मां लथी आहियां कोर्ट में। हेठि 20 पुलिस वारा बीठा, आवाम बीठी ऐं ॿिया माण्हू बीठा। अचे मूंखे इरशाद आरादीअ, सलेमान पंजाबीअ, गामण पंजाबीअ, गुलाम मोहम्मद सूमरे, माशूक सूमरे उर्फ गुलाम कंदा अथनि। 5 ॼणनि मूंखे मुंहं में पियो धक हणे, को वार पियो पटे। पुलिस वारनि अचे मूंखे छॾायो आहे। मूंखे ॾाढा धक आहिनि, मूंखे ॾाढो ज़ख़्मी करे रखियनि, मुंहिंजा हे फट आहिनि, मुंहिंजा मस मेटिया आहिनि। 7 तारीख़ जा धक लॻल आहिनि। अॼु बि दिमाग़ में मूंखे सूर आहे। छा कोर्ट सगोरीअ में कोई कलम, कोई कानून जो लाव लिखे थो त पराए नंग खे
कोर्ट सगोरीअ में अंदरि माण्हू जे जाइदाद तव्हां हाकिम हो मुंहिंजो इंसाफ़ कयो। हर वॾेरे खे, हर SP साहिब खे, जजनि साहिबनि खे मुंहिंजी अपील आहे त मुंहिंजो इंसाफ़ थिए। नज़रे अल्लाह न्याज़े हुसैन मुंहिंजो इंसाफ़ थिए। इरशाद आराधीअ खे हिनखे काबू SP साहिब करे जज कनि। मूंखे अॼु सुभाणे मां मुंहं में, फिट में, गाॾीअ में, धक में, गोलीअ में, धक में मुंहिंजे खून जो ज़िम्मेवार ख़ादिम आराधी इरशाद आरा अहिड़ा ज़ोल्मी आहिनि। हे अॻु में चंद ॾींहं वाणे वीचारे खे बंगले ते घुराए ऐं हे जान मां कपिड़ा लाहे लिखिया पिया आहिनि। अंदरि बंगले में वाणे ते तशद 3 कलाक कनि। हे फोटू ख़ादिम आराधीअ जो आहे, हे वाणे जो फोटू आहे। हे वाणे खे मारे छॾियो आहिनि, तमामु मारे। मुंहिंजी पीर पागारे खे बि अपील आहे, मुंहिंजी हर अमीर खे अपील आहे। हे वाणे अंदरि बंगलनि में कुटींदा आहिनि माण्हू, ॿाहिरि न, ॿाहिरि घुराए डटे ते बंगलनि में कुटींदा आहिनि। हीअ मुंहिंजा साईं मुंहिंजी FR आहे ATC कोर्ट जी 29 माण्हुनि ते। 29 मां 3 गुज़ारे विया आहिनि, बाक़ी पाके चवण इहे 26 माण्हू ज़िंदा आहिनि। मुंहिंजे मान जे पोयों लॻा था अथनि, जाॾे निकिरनि थी न हाज़ुरनि ते था छॾनि। मूंखे नज़र बंदि कयूं वेठा आहिनि, मां हाज़ुरनि ते नथी संभरां थी त घटि पकड़ियूं बीठा आहिनि त हिनखे ठकणूं जा मारियूंसि। मुंहिंजी SP साहिब खे, वज़ीर आला खे, वज़ीर आज़म खे, मुंहिंजी सुप्रीम कोर्ट खे, मुंहिंजी हिननि ख़ैरपुर वारे जजनि सभिनी खे मुंहिंजी अपील आहे। हे मुंहिंजी FR आहे, मुंहिंजी ॾिसो हीअ FR आहे। मुंहिंजो हक़ु थियो वञे, मुंहिंजो इंसाफ़ थियो वञे, मूंखे ग़रीब खे इंसाफ़ मिले त मां दुआ कंदीमान, मां दुआगू हूंदीमान। मूंखे ज़ुल्म कया अथनि, अंदाज़ खां अंदरि ज़ुल्म कया अथनि। मां पंहिंजे दर्दनि सूरनि जी ऐं पंहिंजे ॾुखनि जूं कंहिंसां मां सूर सलिया, कोई मूंसां सूर सलण वारो बि कोन्हे जो मां कंहिंसां सूर सलिया। हा, मां अॼु आयमि प्रेस क्लब ते कोर्ट बंगले, उते मुंहिंजो कोई साहब ई नथो बयान वठे बाबा चूंडके में। अॼु मां आयमि पे, मुंहिंजे पोयों गाॾी इरशाद आराधीअ भॼाई आहे, राजन ॾिठी आहे। अॼु मां जान बचाए गाॾी भॼाए ऐं मां हिते ख़ैर हिन में बंगले में पहुती आहियां। IG साहिब सखर वारे खे ऐं SP ख़ैरपुर वारे खे ऐं IG साहिब खे, DIG साहिब खे, IG सिंध खे, DIG सखर वारे खे ऐं SP ख़ैरपुर वारे खे मुंहिंजी अपील आहे, मुंहिंजो अर्ज़ु आहे त बचनि जे सदके, अल्लाह जे सदके, क़ुर जे सदके अॼु मां जान बचाए बंगले में पहुती आहियां त फौरन इरशाद आराधीअ खे गिरफ़्तार करे त मूं ते लख थोरा मां थोरा हिकड़े SP साहिब जी हूंदसि। मुंहिंजे मान जे पोयों आहे इरशाद आराधी। अॼु मां जान बचाए हिते पहुती आहियां त SP साहिब खे मुंहिंजी इहा अपील आहे। हे हथ ॿधी मां अर्ज़ु थी कयां त SP साहिब खे, ख़ैरपुर वारे खे त इरशाद आराधी ऐं ॿियनि खे फौरन गिरफ़्तार करे, फौरन गिरफ़्तार करे, न त मां मूंखे मारींदा, न मूंखे हाज़ुरनि ते था छॾनि, न मूंखे का मर्जी ते था छॾनि। जा निकिरां थी त गाॾी भॼाए मुंहिंजे पोइ हुननि खे वीगा आहिनि, मूंखे त टैक्सी करे निकिरंदी आहियां। हाज़ुरनि ते टैक्सी नारनि खे बि नथा ॾियनि इजाज़त त मूंखे का हाज़ुरीअ ते गाॾी हले, कोई खे बि नथा ॾियनि, हाज़ुरनि ते बि गाॾियूं नथियूं हलनि। SP साहिब खे मुंहिंजी अपील आहे, फौरन पुलिस सॼी सिंध जी खे मुंहिंजी अपील आहे SP साहिब खे त फौरन तकड़ में इरशाद आराधीअ खे गिरफ़्तार कनि। मूंखे मारे 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 दुनिया खे ख़बर आहे। बशकिली ख़ान क़ुर खणे संदो अथनि, बख़त वॾेरो क़ुर खणे संदो अथनि त मूंखे अहिड़ी हिन चंद ॾींहंनि में मार ॾिनी आहिनि जो हिन कुलनि खां वठी ऐं जेल ताईं मूंखे खल न आई। जे कानून लिखे थो त पराए नंग कोई, मुंहिंजी उमिरि 80 साल आहे, मुंहिंजो ॻाढ़ो मथो आहे, मुंहिंजी उमिरि 80 साल आहे। मूंखे मारूं 2-3 ॾिनियूं अथई। जेकर त इहा पुछा थी वञे त छा थो हिन औरत खे कुराड़ीअ खे मारे ऐं कहिड़ी ॻाल्हि थो मारे, कहिड़ो ॾोह कुराड़ीअ कयो आहे। अन मां हिन जे घर को पैसो उधारो वठणु वञा, अन मां हिननि को अटो उधारो वठणु वञा। ज़िंदगीअ में मां ख़ादिम आराधीअ जे घर न वई आहियां। जेको चवे त घर वई आहे त मुंहिंजो नकु चकु कपे वञो। बाक़ी मुंहिंजी फौरन SP साहिब नोटिस वठे।